केर जोना केड़वाडा हेडे हेडे साईं हेडे अरे आवा भाई है आवा केरा साईं मुसाफिर हां बुधो वे बस या मोहलत दियो हफ्तो कान टिकंदुम को हलियो वेंदुम साईं सिर्फ हफ्तो टिकायो माके हफ्तो टिकंदे असां हां साईं तू अला केर असां अला केर तो किए टिकायो मुजा भा परदेसी साईं मुसाफिर मुसलमान मुसलमान भाईरू पान में मां बियो केरा साईं आयो मन दाणन जो आए मां साईं मन अन जो आए तवा भी खायो असां भी खाइंदा से हफ्तो गुजरी अंदो पो हल्या वेंदा से साईं हां मन दाणन जो भी अच्छा रातो पर ट्रेनिया अवा गाल बुध मुसाफिर हां मां भा को सलाह करे चाहता इन वो चे पराय मानु को छोरा आयो थी भा को पूछी ने हां उन को पूछणो आ ना बा सही सही या पूछी आ मां बीठो हां अदा नडा ओए अदा वदा जी बार एकड़ो मुसाफिर वेचारो आयो आ चे तो 5-6 दी ता जे घर रहंदो से पो इजाजत दे तो वठी चा अदा घर मुसाफिर खानो आ अदा नडा तोखे त अकुली कोनी मन जेको कणक जो नखे पांजो साणा मन कणक जो अथ से बाबा बमानी वो खाइदो महीनो खन पांजो भी निकरी एडो अदा वदा पो वठी अचेस तू वे वो बिस्मिल्लाह अडो बा राजी थियो बाचे बा मुसलमान भाई रो भली रहे पी जो घर समझ हां न भालिया सही बचन टिकदा से भली रो बा हां दरवाजो खोले तो हां बिस्मिल्लाह सच बिस्मिल्लाह कया खेरा सा मेहमान पोता आ मेहमान आ बा आ बाज के छाड़ तू ख्याल से अब तू छड़े अदा नंदा अदा पाले थी तू अब हेने तो मेहमान आबा हेडो वे न बाबा वाह अच्छा मेहमान इज्जत कदा वाह केरी गाल करे तू बाबा तू बा अदा नंदा जी अदा वदा तू ने करियो बाज को पिया छे बाज को पिया छे तो पिया छे पर तवाट जे कदे अग में कोटो आए तो मानी त खारायो न 10 किलो वतो रे न तो हां हां बाबा मानी पचरा दा वठो तू वने अटो पिया कणक पिया टक्कर के मां भूख लगी दादी बाबा तुझी खिदमत क्यों दा तू दिल जग आ ख्याल सा हल उना के शाम ताई पींदे हां हां सही बा बिस्मिल्लाह एड़ा मेहमान दा चन जेको पांजो खातो खोरा करे अबा बिस्मिल्लाह माशाल्लाह शक न करो शक हां बा हां चरे वाचा पांजो नसीब खाए तो ना पांजो खाए तो छो बिस्मिल्लाह है न एक भी बानी खणिया खानी तो जा हां टक्कर कर हां बा चौपल करे थी टक्कर कर यार टक्कर कर छाती आयो बा आयो टक्कर कर ना बिस्मिल्लाह है न पांजो नसीब खाए तो बा खा हां छो न खाइदा दे एक भी खणिया माने भी खणिया तोब मेहमान जा को दिल बकुलाए दिस बाबा 15-50 से ट्रे चुजू ट्रे असा घर बातिन जो असा ने बुख ते वर गे सजे त बी पत कोने सफा असल मेहमान अच्छा ए वाने मा फाल से जो पोख्यो दे आ भला वा छ वो मारू काथे मेहमान थी वने दी बराए उन में इज्जत था मनन जदिनो सही मनन जदिनो न छ है न बज को भरे लियो दिसे पे खणी न सगा मालिक का वदा अन पिया आयो माए पिया हां मेहमान 10 किलो अटो बा दबेवी पेट दा लालू खेती दा उदे बा हां सही वाना फर्स्ट क्लास हां भले वा छ मनन जदिनो न शाबाश छ बज को भरे लियो छ असा वो माइटन ने वेंदा मेहमान थी न दी बरांदा छो सही मनन जो वतो थी न छ गलती दे या कया मनन जो वठी वतो थी न नंडो तारो काडे भा काडे वी नंडो अदा नंडा अदा जी
इनका चे थोड़ो जोर तो दे ना छो बा जोर दे नौकर आया तुझो छो है माना न जाव तो छो जोर दे मां के थोड़ो मां जोर दे आने के देश बा देश दे ना जंगन में सूरा छो आयो रे मां सिजला काथे पुगा मेहमान है गोगरन जा तड़का लगा पेन वो मेहमान माना न जो दिनो छो तो मैं अन्ने जो दिनो अच्छा गलती कया मन अन्ने जो तो खो वटवा सिज काथे दी पोटवा बबौची वो डेरू वो परदेसी माना न जो दिनो छो ये तो गलती कया अच्छा मैं अन्ने जो वटवा बाबा सिज काथे पोटवा आउची चंद्राई खिंडाई दी छदे घर माना न जो दिनो बजोय माटा तो हिंदे जो दबिया ने एक बार फोटू ची बोते ये आधे नडे जी गलती हुई न सलाद ने ते वठिया मेहमान उठी बाबा उठी सिज मथे दियो उठी माना न जो दिनो न छो आयो रे मां माना न जो दिनो छो गलती कया माया ने वठी कया था यो कोरो भरावट मागे बाथरूम आवा बाबा कोरो पाए भारी ने आसा तुजा नौकर हूं माना न जो दिनो छो अदा ने दा अदा जी वरा सलाम नहीं भलियो ने कोरो पारियो भरे दे कोरो मां भरे ने हां दे माना न जो दिनो भरेया चले पति पे आसा जा माना ने जो बुद्धि बुद्धि टकर कर हिते न थी वने कम वरी भरे दे के निंद्री करन दी नहीं करो सलाम नहीं जे वठी जे कई बात को बुद्धि वठी जे अदा वदा पानी भी त चे पियो कन काथे वना काथे बाहर वना ओए बार वन दिखाया न अच न वने बाबा वने हाल छो माना न जो दिनो छो हरी गलती कया माना न जो वठी करे बीमानी कोनिया बीमानी मानी खणिया मानी खणिया गाड़ी कजी नीचे माना न जो दिनो छो आयो रे मां टकर कर मानी चेस यार अच्छे तो अच्छे ना वदा वदा जेको माने हिन जो वो भी खत्म थियो जेको अटो 10 किलो वटे वो भी खत्म थियो मानी खत्म छो माना न जो तो छो खत्म खापियो ने बाबा खापियो तोरो खापियो यार खणिया मानी माके अन्या ड्राउ न थियो भूख लगी है माके मां चवा तो निकुल असाई करो निकुल बर्बाद कदे खाणो खचर मानू ढोरा थाए बाबा छोड़ माना न जो वतो वे खाई वे ने पांजो मन पांजो खाई वे 10 किलो असा जो खाई वे असा न गिरो न आयो वो बाबा हेरी जान छदा निकुल बाबा पेरे पाते निकुल हाल ठीक है मां बस सुबह वेंदो मलियो एकड़ी रात बर्दाश्त क्यों न छो सुबह वेंदो मलियो चलो सुमण दे आखिरी रात मारी अटो बटो खत्म थी रात भली रहो अब रात चिका तो सुबह हलियो या बर्दाश्त क्यों था हां खणो हलो मानान जो वतो तो मजाक जा ॾिसो मेहमान खे मेहमान भयो अडे थोड़ा हेदिया जियदा वडा शाम त वई बा वई भलो थियो दा खाइणो खचरियो बा अला असांजी जान ठराई न मो ओ मेहमान बुखियो वयो अदा हो जमालो वडी शामत असांजे मथों किरी हुई जमाल उन शामत मां जाने छुटी वई हो जमाल हाणे वञ मेहमाननि बि आज़ाद कयो आहे मोबाइल खयूं आहे संगत सां कोमारी जो प्रोग्राम ठाहियूं त हल त घुमण हलूं अदा वडा मां मोबाइल कॉल करना दे मूंखे दे अदा वडा मांजी मोबाइल त कोने हा कारे खे मारी त ॾिसूं वार त कर मेहमाननि बि आज़ाद कयो आहे बा अहिड़ा महिमान 10 आया त असां कर्ज़ाई वञूं था कोमारी घुमण बाबा मेहमान ईंदा बि त ताला लॻल तुझी भी मोबाइल कोने काजे वई तुझी बि न आहे न मांजी भी न आहे हां बटे ॾींहं थिया न पाण वटि को आयो वायो न इहो महिमान आयो इहो त न दॿियो लॻे इहो ई तो दॿे वियो हा हा तुंहिंजी ग़लती आहे तूं चयो महिमान खे वठूं अदा वडा तू भी चयो हिन खे महिमान खे रायो तूं मन कर जो ॿुधी करे चई वठी चे
अदा वडा तू पाण चो मन कणक जो था मूंखे कड़ी खबर आहे तू चवे मणक कणक ॾेई करे लालच ॾिने असांखे भई मोबाइल आहे त ॿियो 30,000 जी तुंहिंजी मोबाइल 40,000 जी मुंहिंजी इहो तुंहिंजो कसूर आहे तुझो मां चयो त तुंहिंजो कसूर आहे तुंहिंजो कसूर आहे न तूं हिनखे वठी अचो हिते मोबाइल भराए ॾे मूंखे भराए ॾे मोबाइल